घर जे अंगण में वेठल पीउ सां स्कूल खां मोटंदड़ पुट ईंदे ई अंगल कयो, बाबा बाबा मूंखे बाज़ार मां पखी ऐं पिंजरो वठी ॾियो, मूंखे पखियुनि जूं ॿोलियूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। पीउ मथसि बाज भरियो हथु रखंदे चयोसि, खोड़ पखी वठंदासीं, उन्हनि जूं लातियूं त मूंखे बि वणंदियूं आहिनि। सुभाणे ॿिए ॾींहुं जीअं ई पैसा मिलिया त पुट पहिरियों तुंहिंजो इहो कमु कंदुसि। हाणे तूं वेह त मां तो लाइ मानी खणी अचां। माणे वैया पाड़े में कज़े ते उज़ुर ख्वाही करणु। पीउ ईअं चई कमरे में वियो त छोकिरे जे ॾाॾे बि दर खां मुंहुं कढियो ऐं पोटे जे भरिसां अची वेठो। पोटे पुछियुसि, ॾाॾा तो वटि पैसा आहिनि त हली पखी ऐं पिंजरो वठी अचूं। ॾाॾे चयोसि, पखी पालण लाइ पिंजरे या पैसनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? पिंजरे में क़ैद पखी त ॿोलींदा कोन आहिनि, पर पंहिंजी आज़ादीअ लाइ दाहूं कंदा आहिनि। ॿोलींदा त उहे पखी आहिनि जेकी आज़ादु हूंदा आहिनि। तूं माणे ऐं पिणे खे मञाए त अङण में हिकु वणु पोखे ॾियनि, पोइ ॾिस त इलाही पखी कीअं था पाणे असांजे घर अचनि, मिठियूं मिठियूं लातियूं लवनि। छोकिरो इहा ॻाल्हि ॿुधी टिप ॾेई खट तां लथो ऐं कमरे ॾांहुं वेंदे ॾाॾे खे चयईं, हा ॾाॾा, इहा त वाह जी ॻाल्हि कई थी, मां इझो थो अबूअ खे इहा ॻाल्हि मञरायां। ईअं चई छोकिरो कमरे में हलियो वियो ऐं संदसि ॾाॾो बि मुरकणु लॻो।